दुनिया जो वापार इन लाइ हूंदो आहे त मां ॾोकड़ गॾु कयां, महला तूं बनाया, ज़मीनूं ख़रीद कयां, गाॾियूं धारियां, बंगला बनाया, पंहिंजो माल मिल्कत जोड़े पंहिंजे जान खे पंहिंजे औलाद खे सुखियो बनाया। हिन दुनिया जे वापार मां त दुनिया कमाए बि आहे, पर हे अजीब क़िस्म जो वापार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, हिन वापार मां तुंहिंजो कर्ज़ कोन लहंदो, हिन वापार मां तोखे बनी कान मिलंदी, हिन वापार मां तोखे दौलत कान मिलंदी, हिन वापार मां तुंहिंजे लाइ बंगला कोन ठहंदा। पर अल्लाह ताला फरमाए थो, हिन वापार करण सां मां अल्लाह तोसां वाइदो थो कयां त दर्दनाक अज़ाब खां बची पवंदे। असल में ॻाल्हि बि आई आहे, जेकॾहिं न मुसलमान क़यामत जे ॾिहाड़े दर्दनाक अज़ाब खां बची पवे त बस मुसलमान जी कामयाबी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे दुआ सेखारी आहे, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरते हसनतम व क़िना अज़ाबन नार। ऐ मुंहिंजा मौला तू असांखे दुनिया में नेकी अता फरमाए, चङाई अता फरमाए, आखिरत में असांखे चङाई अता फरमाए। ऐं मुंहिंजा मौला तू असांखे बाह जे अज़ाब खां बचाइजा, यानी आखिरत वारी बाह, दर्दनाक अज़ाब जेके सॼो वियो आहे असां जहन्नम जी बाह आहे। अल्लाह ताला जी ज़ात असांखे सेखारियो आहे, तव्हां दुआ में ख़ुदा खे ॿाॾाईंदा कयो त या अल्लाह असांखे दर्दनाक अज़ाब खां बचा। दुनिया में ॾेती लेती ते कमु हली पवंदो आहे, काथे कमु फासी पियो, सिफारिश करायई, काथे कमु फासी पियो, रिश्वत ॾिनई, काथे मुजादा कंहिंखे मेड़ वठी वे मिंथ वञी कयई। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दर्दनाक अज़ाब जो बयान फरमायो आहे, न का रिश्वत हले, न का सिफारिश हले। यौम यफिरुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। अल्लाह ताला जो पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे, ओ दर्दनाक ॾिहाड़े वारो अज़ाब अहिड़ो त ख़तरनाक ॾिहाड़ो हूंदो जो भाउ भाउ खां धारा, अज़ीज़ अज़ीज़ खां धारा, पीउ पुट खां धारा, माउ धीअ खां धारा, यार यार खां जुदा है, हाल मुड़स खां भरे हूंदा, को कंहिंजो साथ कोन ॾींदो। एतिरे करजो वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। माण्हू तव्हांखे नशे में नज़र ईंदा, अल्लाह ताला फरमाए थो, वमा हुम बिसुकारा, नशो कोन पीतो हूंदाऊं, नशे जी हालत में छो नज़र ईंदा? अल्लाह ताला फरमाए थो, वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद, पर उन ॾिहाड़े सख़्त अज़ाब जे करे माण्हू परेशान हूंदा। सिज हेठि लही ईंदो, ज़मीन टामे खां वधीक तपी ॻाढ़ी थी वेंदी, माण्हू पंहिंजे पघर में पिया ॿुधंदा, हर हिक जे ज़ुबान ते नफ़्सी 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 हूंदी। अल्लाह पाक जी ज़ात जो मीज़ान रखियो हूंदो, पुलिस रात मथां हूंदी, हर हिक खे उतां गुज़रणो पवंदो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तमामु ख़तरनाक ॾिहाड़ो आहे। उन ॾिहाड़े जेकॾहिं को हमल वारो यानी को जानवर आ, को इंसान आ, अल्लाह पाक जे हौलनाक ॾिहाड़े जे करे हमल वारनि जा हमल किरी पवंदा, हमल वारनि जा हमल ज़ाया थी वेंदा, माण्हू तव्हांखे बेहोश नज़र पिया ईंदा। अल्लाह जी ज़ात जे तरफ़ां बार बार ऐलान थींदो, मनिल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी हुकूमत आ, को माण्हू वर्दी कोन ॾींदो। पाण ख़ुदा फरमाईंदो, लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु जेकॾहिं बादशाही आहे तव्हां वाहिदुल क़हार जी बादशाही आहे। हाणे अवां इन मंज़र खे नज़र में रखो, इहो ख़तरनाक ॾिहाड़ो, सिफारिश कान हले, ओधर कान हले, मिंथ मेड़ कान हले, राणो राज़ी थिए त ॿी ॻाल्हि आहे, न त का चाढ़ो कोन्हे को। अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांखे वापार थो ॾसियां जो इन ॾिहाड़े तव्हां अज़ाब खां बची पवंदव। मां सम्झा थो इहो वापार सभिनि खां भलो आहे, इहो वापार सभिनि खे मारे वियो, जो उन वापार मां जेकॾहिं असांखे इहो फ़ाइदो पए जो जहन्नम जे अज़ाब खां, क़यामत जे ज़िलज़िले वारे ॾिहाड़े खां बची पऊं, त इन खां वधीक ॿी असांजी कामयाबी कहिड़ी आहे? हाओ या न? सही तो मां चवां या ग़लति थो चवां? ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, उन ॾिहाड़े जंहिं ॾिहाड़े ख़ुदा जी ज़ात बाबरकात हिसाब किताब वठंदो, हिकिड़े शख़्स खे पेश कंदा, हदीसुनि में अचे थो, अल्लाह ताला जे आॾो हुन जो हिसाब पेश थींदो।
कुरान पाक में आवा मन यामल मिसकाल ज़र्रतिन खैरन यरा, जेको ज़रे जेतिरी नेकी कंदो न जो बि उनखे बदिलो साम्हूं ईंदो। पर जेकॾहिं वमन यामल मिसकाल ज़र्रतिन शर्रन यरा, ज़रे जेतिरी बुराई कंदो हुनखे बि हुनजो आॾो आंदो वेंदी। हर शइ हुनजे आॾो आहे, हिसाब किताब थियो वेंदो। अल्लाह ताला पाक कलाम में ईअं बि इरशाद फरमायो आहे त अमल तुरंदा, अमल में पोइ जा अमल गरा थी पवंदा, नेकी वारा उहो जन्नत ॾे वेंदो, पर जा नेकी वारा अमल थोरा थी पवंदा उहो जहन्नम ॾांहुं वेंदो। हिकिड़े शख़्स खे ख़ुदा जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां आर्डर थींदो, हुनजा अमल तोड़ियो, अमल जा अमल तुरंदा त हुनजी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। उहा हिकिड़ी नेकी हुजे हा त जन्नत ॾे वञे हा, पर हुन हिक नेकी खुटण जे करे जहन्नम ॾांहुं मलाइकनि खे हुकुम थींदो हुनखे खणी वञो। उहो बानो अर्ज़ु कंदो या इलाहुल आलमीन, मुंहिंजे छो टकारे जो को ॾिहाड़ो, को वास्तो, को ज़रियो, को तरीक़ो तूं ॿुधाए। अल्लाह ताला फरमाईंदो नेकी हिकिड़ी खुटी पई थी, उहा हुजई त जन्नत ॾे मोकिलियां, आहे त कान, पर भला कंहिंखे वञी ॼाणू सुञाणू खे मिंथ कर मन ॾेई त तुंहिंजो मां कमु ठाहे छॾियां। उधार मिलंदई, हुनखे यकदम ख्याल ईंदो त हा अबो मुंहिंजो वफ़ादार हो। बाबेला मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि आहे त हो मुंहिंजे लाइ सभु कुझु कंदो। छो दुनिया में कूड़ सच माण्हू औलाद लाइ कंदो आहे, बनियूं औलाद लाइ ठाहे, गाॾियूं औलाद लाइ धारे, बंगला औलाद लाइ बणाए। मुंहिंजा प्यारा दोस्त बैंक बैलेंस ॾोकड़ वग़ैरह औलाद लाइ जमा कंदो आहे, पराओ हक़ खाईंदो आहे, ज़मीनूं सोरींदो आहे, बना लताड़ींदो आहे, दौलत गॾु कंदो आहे, हिलाल हराम जी परवाह कोन कंदो आहे। इन जे लाइ त मुंहिंजा बच्चा सुखिया थियनि, पर यादि रखजांइ हिते खाराईंदो त सॼे ख़ानदान खे आहे, पर क़ब्र में अकेलो जवाबु ॾींदे। दोस्तनि खे खाराए, भेनरुनि खे खाराए, भाउरनि खे खाराए, पुटनि यारनि खे खाराए, सभिनी खे भली खाराए, पर जब अल्लाह जी ज़ात बाबरकात जे आॾो हलंदे त तूं अकेले खे जवाबु ॾियणो आहे। न को भाउर ईंदई, न को पुट ईंदई, को बि तोसां साथ कोन ॾींदो। ख़ुदा ताला पाईअ जो हिसाब वठंदो ही किथां आंदो हुई। अमिनल हराम अमिनल हलाल अमिनल हराम, ॾे ख़बर इहा जेका दौलत गॾु कई या हलाल जी आहे या हराम जी आहे। हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम उन्हीअ खां हिकिड़े माण्हू सुवाल कयो आहे, अख़बिरना अन दुनिया, ऐं प्यारा अली असांखे हिन दुनिया धन दौलत जी ॻाल्हि त ॿुधाए आहे छा। हज़रत अली फरमाइनि था अव्वलुहा इनाउन व आखिरुहा फनाउन व हिलालुहा हिसाबुन व हरामुहा इकाब। हज़रत अली दुनिया जी चार ॻाल्हियूं ॿुधायूं। सिर्फ़ लनत दुनिया, ऐं प्यारा अली असांजे लाइ दुनिया जी वस्फ़ बयान कर त दुनिया छा आहे। पाण फरमाइनि था दुनिया जूं चार वस्फ़ूं आहिनि, चार घणियूं अदा, दुनिया जूं चार वस्फ़ूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं? अव्वलुहा इनाउन, इहा मुंड में ईंदी आहे त सूरनि सां ईंदी आहे, सूरनि सां। हा या न? दुनिया खां सवली थी थिए, जेके महिनत कनि था तनख़्वाह पुछ पंहिंजो रत विलोड़नि था, पोइ थी दुनिया गॾु थिए। पर जेके चोर धाड़ा हणनि था, फुरूं कनि था, उहे बि गोलियुनि जे विच में बीठा आहिनि। ओचितो मुंहिंजा अदा चवंदा 29 ॾिहाड़ा चोर जा त 30 ॾिहाड़ो भाॻे जो बची वेंदो आहे। थी सघे थो पकड़जी पए, मरी पए, रात जो लुॾियूं थो लताड़े, हले थो, घुमे थो, माण्हुनि जे रस्तनि ते बीठो आहे, फुरकण जे लाइ, धाड़ रहण जे लाइ, हमेशह मौत सां दावत करे पियो खेॾी रहियो आहे। त अव्वलुहा इनाउन, जे पंहिंजी मुजादा ज़मींदारी खां करे त महिनत मज़दूरी हर, उन खां पोइ मुजादा दाणा गॾु करणु, दुकानदारी ॾाढी तकलीफ़ आहे। अव्वलुहा इनाउ, हज़रत अली फरमाइनि था दुनिया जी इब्तिदा सूर ई सूर आहे, व आखिरुहा फना, पर वरी पिछाड़ी इन जी फना है, इन जी पिछाड़ी फना। करोड़ रुपया गॾु कर, अरब रुपया गॾु कर, पर पिछाड़ी फना। एतिरी त बेवफा है जो जेसी ताईं तुंहिंजे खीसे में आ, तुंहिंजो टके जो कमु न कंदी, तुंहिंजे खीसे मां निकिरी ॿिए हंधि वञे पोइ तुंहिंजो कमु कंदी। सही थो चवां या ग़लति? ॾाढे त ॻाल्हि आहे।
5 रुपया चाहे जो कोपा तोड़े चाहे ऐसी तई नहीं दी जैसी ते तुझा 5 रुपया तोखे बेवफाई करे छड़े न वींदा मुझा अदा का बि शइ तोखे वठणी आ त पहिरीं पहिरीं तोसां फना या बेवफाई करे थी पई तोखां छड़े थी तो वट आहे तुझो कम न थींदो भली तू करोड़पति हुज पर तुझो कम न थींदो तोखे छड़े तोखां मोकलाए तुझे खीसे मां तुझे ट्रजोड़ी मां तुझे बेक मां निकरंदी वींदी बे हंध वींदी पो तुझो कम कंदी समझ में कान थी अचे शायद सोली ॻाल्हि आहे न बाबा अहिड़ी त बेवफा है जो तो वट आहे त तो जो कम न करे तोखे छॾे त पोइ तो जो कम करे हलिया 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 वो हिते मुंहिंजे भर में अची वे हेॾे वेंदे पोइ ॿियनि खे छो थो उथारे सलात बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम बाबा मोहब्बत से सलात पढ़ो ॾाढे पढ़ो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि हज़रत अली फरमाइन था दुनिया जो वसफूं 4 हन परी परी केड़ी आ अव्वलुहा इनाउन व आखिरुहा फनाउन दुनिया जी शुरुआत ऐं मुंड जेको आ सो तकलीफ़ आ आखिर हुन जी फना है हिलालुहा हिसाबुन व हरामुहा इक़ाब अचे सूरन सा आखिर में फना बगालियूं टी हिलालुहा हिसाब जेकॾहिं हिलाल जी गॾु कई थी त उन जो हिसाब ॾियणो पवंदी अल्लाह सी फरमाईंदो हिलाल ॾिनो मां काथे ख़र्च हुई ज़कात ॾिनई हज कई फितरानो अदा कयो हुई कुर्बानी ॾिनी हई कहीं मस्जिद में 4 पैसा खर्च किया हुई कहीं ओड़े पाड़े में कुरान जे तालीम ला कहीं मदरसे खे ॾिना हुई कहीं रनज़ाल खे कहीं यतीम खे कहीं गरीब खे कपिड़ो वठी ॾिनो हुई हिलाल त हुयो पर इन जो हिसाब ॾे खपाए ई काथे 3 ॻाल्हियूं चौथी ॻाल्हि हरामुहा इक़ाब पर जेकॾहिं हराम मिल्कत हराम जी आ त तुंहिंजे लाइ ॾंभा अज़ाब आ दर्दनाक तुंहिंजे लाइ एतिरे क़दुर जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे जेके ग़रीबनि यतीमनि जो माल खाईंदा आहिनि याकुलून फी बुतूनिहिम नारा व सयस्लऊन सईरा या हराम मिल्कत जेका ॿिनि जी माण्हू खस करे हड़प करे खाईंदो आहे अल्लाह ताला फरमाए थो हक़ीक़त में यतीमनि जे माल खाइण वारा तूं बाहि खाईंदो आहे ऐं अल्लाह पाक जी ज़ात अन करीब तोखे जहन्नम जे हवाले कंदो पर मुंहिंजा अदा जेके ज़कात अदा नथा कनि पिया ख़ैरात नथा ॾियनि पिया हक़ूक़ नथा अदा कनि पिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाओ अल्लज़ीना यकनज़ून अज़्ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम मुझा प्यारा नबी उहे माण्हू जेके खजाना गॾु करे रखनि था पिया सोन जा चांदीअ जा दौलत जा ऐं वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह गॾु थिया पिया आहिनि अल्लाह जे राह में ख़र्च नथा कनि फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम उनखे मां अल्लाह पाक जे दर्दनाक अज़ाब जी ॻाल्हि ॿुधाए चवीन त तव्हां जे लाइ ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे हाणे इहा दौलत अहिड़ी शइ आहे जो इंसान मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे लाइ गोया अज़ाब ठाहे रहियो आहे ऐं इहा दौलत माण्हू औलाद लाइ गॾु कंदो आहे उन हमराह खे क़यामत जे ॾियारे ख़्यालु थींदो त हिकिड़ी नेकी खुटी पई आहे अबे मुंहिंजे लाइ दुनिया में अलाए छा न छा पे कयो अॼु मूंखे छो न हिकिड़ी ॾेकी ॾींदो मां बाबे खां वठी अचां त मुंहिंजो कमु चढ़ी पवे ख़ुदा ताला फरमाईंदो ठीकु आहे तोखे वञ मोहलत आहे मैदान हशर में पीउ खे ॻोल्हे उन बाबे खां पंहिंजी हिकिड़ी नेकी वठी आहे त जन्नत जो दर खोले ॾिए सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हदीस जा लफ़्ज़ मुबारक आहिनि पीउ ॾे ईंदो परे खां पीउ खे ॾिसी सॾु कंदो बाबा 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 ओ मुझा बछड़ा अब्बा पीउ वाझाईंदुसि कोन ड्रोड़ी वञी पीउ खे चिंबड़ंदो पीउ चवंदो केरु
साईं कोन थो सुञाणी मां तोखे सुञाणा थो तुंहिंजो पुटु आहियां मुंहिंजे लाइ दुनिया में छा न कयो हुई हाणे मुंहिंजो हिकिड़ो तो में कमु आहे वारो कर पीउ चवंदो आहे तोखे सुञाणा ई कोन थो न को आउं तुंहिंजो पीउ न को तूं मुंहिंजो पुटु कहिड़ो कमु थी छो थो मूंखे बाबा हिकिड़ी नेकी अमलनि मां खुटी पई आहे नेकीअ जे कमनि मां हिकिड़ी नेकी खपे उहा मूंखे ॾे ओधर सोधर कर महिरबानी कर दुनिया में मुंहिंजे लाइ छा न कई अॼु अल्लाह ताला मुंहिंजे लाइ जहन्नम जो दर खोले छॾियो आहे जेकॾहिं उहा नेकी मिलंदी त जहन्नम जो दर बंदि थी वेंदो आउं जन्नती बणिजी पवंदुसि पंहिंजे बचे खे दोज़ख खां बचाए वारो कर बाबा मूंखे नेकी ॾे हदीस पाक में ईंदो आहे पीउ हुनखे वाप ॾींदो आउं तोखे नेकी कतई कोन ॾींदुसि जेकॾहिं मुंहिंजी खुटी पवे त मां कंहिंखां वठंदुसि तोखे ख़बर न आहे त जो मां पाण अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरबार में हिसाब ॾियण आयो आहियां इन हदीस जो गोया शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ज़ुबान में तर्जुमो कयो शाह साहब फरमाइनि था पीउ चवंदो काओ कमायो मोती मुंहुं न वणजे आ सीहे जो सैयद चवे वखर विहायो हाणे ओच तो आयो मुंहिंजो सौदो सराफन सां ओ मुंहिंजा बाबा मूं बि दुनिया में बुरा अमल कया हा का बि नेकी कान कई इन जे करे मां तोखे कुझु बि कोन ॾेई थो सघां पियो मतां मुंहिंजी का नेकी खुटी पई त मूंखे केरु ॾींदो इन जे करे जहन्नम में वञी त भली वञ दुनिया में मूं तुंहिंजे लाइ सभु कुझु कयो उन जे करे त मां हाणे पाण बि लोड़ियां थो हाणे तूं ॼाण त तुंहिंजो कमु ॼाणे दोज़ख में वञे त तुंहिंजी मर्ज़ी जन्नत में वञे त तुंहिंजी मर्ज़ी आउं तोखे कतई तौर सां नेकी ॾियण जे लाइ तयारु कोन आहियां पीउ खां मायूस थी करे पंहिंजी जीजल अमर जे तलाश में निकिरी पवंदो